हेलो उस्ताद साजिद पे ॻाल्हायां काथे ही दुकान ते ही न यार लूलर मारो ठहे कोन थो 2-3 ॾींहंनि खां वठी व्हील फिट कोन थो थिए तो महिरबानी कर यार अच ॾिसी ॾे मूंखे ठीक है अच मेहरबानी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चाची बाबा हाँ वाची आगो। हाँ यार इसी दे है कौन दो फिटी कौन दो थे अठायूस था कोई मसलो कोने इज्जो था अठायूस हाली वो बंदी कौन दो थे हाँ तुरंत में पैसे आओ यार साए दे मेहरबानी कर न अठायूस अला माल का अठायूस था इज्जो था अठायूस बस इज्जो था अठायूस थोड़ा साइड कर ओह नो इज्जो था अठायूस बस थोड़ी सफाई थी न इज्जो था अठायूस उनके थोड़ो ॾिसां उस्ताद ही खराब आ ही फिट को दो थे उनके छला ॾिसंदे बाबा हाणे ॿई व्हील आहिनि न नट ढिला कंदुसि लाज़मी पोइ ही हेॾां ईंदो न कुझु चवण कर बसि इजो त ठीकु आहे न टेंशन न कर थोरो मथे चढ़ी ॾिसणो पवंदो इजो त ठीकु आहे न बसि इजो इजो तो ठीक है उस्ताद दे हाल जी बा 2 कलाक थिया न इजो ठाए तो ॾियां हीअ ताईं फिरफिरा लॻी पई अथई छो बाबा लाज़मी हाणे हेॾां होॾां नट ढिला कंदुसि होॾां खां बि हेॾां खां बि नट ढिला कंदुसि त पोइ थी फिट थींदो न ईअं थोरी थींदो पोइ सभई नट खोले छॾियासीं अञा ताईं त फिट कोन थो थिए बाबा ठाहिण जी गारंटी का बि कोन थो ॾिए ॿुधी 2 कलाक जेका मूं महिनत कई आहे उहा मूंखे ॾे त बसि मां वञां छाजी तो मेहनत कई आहे छा तो ठाहियो अथई सभु नट अञा खोले छॾियासीं ही पाना खणी उतां निकिरी आयो आहियां इहो महिनत केरु हेॾां पाना खोलिया त इहा महिनत केरु ॾींदो मूंखे मूंखे ॿुधा 2 कलाक तो ठाहे ॾिनो आहे तोखे महिनत ॾियां साईं तोखे ॾियां न मज़ूरी पंहिंजी मुंहिंजी 2 कलाक जी महिनत लाज़मी ॾींदे न छो छाजी तुंहिंजी महिनत आहे साईं त तोखे मज़ूरी बाबा ही कोन थो दिखजे मूंखां मां को रूलर जो पुट थोरी आहियां जो मां दिखंदो तव्हांखे ॿुधी हाणे कोन थो दिखजे त मां छा कयां मुंहिंजा मूंखे पंहिंजा पैसा ॾे मां सिड़जी आयो ई ठाहिण तोखे ठहे कोन थो बाबा न ठहंदो छा कंदो सां मां 2 कलाक जेके महिनत कई आहे मूंखे ॾे त मां वञां छाजा तोखे ॾियां छाजा ॾेखार छाजा तो महिनत पैसा कई लड़ी तेरी पाना खणी आयो उतां गाॾी में तेल भरायो अथमि छो पोइ पाननि जा पैसा वठंदे आहे मूंखां बाबा तूं हाणे ड्रेग न कर तूं ॾे मूंखे मां वञां बसि जल्दी कर मिस्त्री या चोरी मां चोर आहियां बसि निकिर हितां ॾोकड़ ॾे न ॾोकड़ छा ॾियां पोइ निकिर कोन ॾोकड़ हल पेटींदो साईं ख़ुदा जो कसम वरी ईअं ई पियो हूंदे ठहंदो ई